नाज़रीन, शहदादपुर मां रिपोर्टर फ़कीर मोहम्मद चांडियो की रिपोर्ट मुजिब शहदादपुर वेझो ॻोठ शेर खान लगारी में सान्या वंधुरियन ऐं सियासी समाजी अगवाणनि तरफ़ां सिंधु दरिया मां 6 तकरारी केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग मनसूबे ख़िलाफ़ समें माण्हुनि तरफ़ां एहतजाजी रैली कढी धरणो हणी केनालनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। सिंधु दरिया ते धाड़ो हणी 6 तकरारी केनाल कढण कारपोरेट फार्मिंग मनसूबे ख़िलाफ़ ॻोठ शेर खान लगारी जे सियासी समाजी ऐं सान्या वंधुरियन तरफ़ ॻोठ शेर खान लगारी खां प्यादल एहतजाजी रैली कढी मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदो शेर खान लगारी चौक वटि एहतजाजी धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते धरणे खे अॻवाननि गुलाम मुस्तफ़ा लगारी, मीर मोहम्मद लगारी, शबाब लगारी, कादिर बख्श लगारी, अयाज़ बुर्दी, आलम लगारी, ढोल फ़कीर सरीवाल, आशिक सोलंकी, फ़कीर गुलाम हुसैन बागरानी ऐं ॿियनि चयो त सिंधु मथां धाड़ो हणण लाइ वफ़ाक़ी सरकार 6 तकरारी केनाल कढी सिंध खे सुकाइण जी साज़िश कई आहे। सिंध सरकार ऐं पंजाब सरकार सिंधु ते धाड़ो हणण सां गॾु सिंध जूं लखें एकड़ ज़रख़ेज़ ज़मीनूं कंपनी हवाले करणु चाहे पई। अॻवाननि वधीक चयो त हिन वक़्तु किथे जो बि फसल पोखण लाइ पाणी जी सख़्त खोट आहे। असां जूं हज़ारें एकड़ सोन जूड़ियूं ज़मीनूं पाणी न हुजण सबबि गैराबाद पियल आहिनि। कोन पिया सघूं, असां वटि अॻे ई पाणी जी शॉर्टेज मथां वरी जेको आहे असांखे ॾिसूं पिया थी जेके केनाल दरिया मां निकिरनि पिया। जेकर केनाल निकिता त पोइ यार ही सिंध त बंजर बणिजी वेंदी। असां ही 6 करोड़ जेके सिंध जा माण्हू आहियूं, छा पोइ असांखे इहा साज़िश पई थिए त सिंध जे माण्हुनि खे जेको आहे तड़पाए उन बुख वेके मारणु था चाहिनि। सिंध में अॻे ई बुख बदहाली जेका आहे केतिरी लॻी पई आहे। हिते असां वटि सिंध जो माण्हू जेको आहे असांजी जेका वाबस्तगी आहे उहा ज़राइत सां आहे। सिंध जो माण्हू 90% जेको आहे उहो ज़राइत सां वाबस्ता आहे। ज़राइत जी जेका पोज़ीशन उहा इहा आहे जो हींअर असां वटि फसल जेके आहिनि उहे कोन पिया हलनि, रेट असांखे मिलनि कोन पिया। मथां वरी जेको आहे सो केनाल पिया निकिरनि। अॻे ई असां वटि पाणी जी शॉर्टेज, त इन करे असां वफ़ाक़ी हुकूमत खां असां वरी परज़ोर मुतालबो था कयूं।